बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त मकानी चूंडुनि जी सरगर्मियूं पंहिंजे ज़ोर शोर सां जारी आहिनि, असां हिन वक़्तु मेरापुर जे मशहूरु मारूफ़ शख़्सियत सियासी समाजी अॻुवाणी एडवोकेट मोहम्मद तारिक जट जी रहाइशगाह ते मौजूदु आहियूं, जेको इलेक्शन में वार्ड नंबर 3 मां पाकिस्तान पीपल्स पार्टी टिकट ते इलेक्शन में हिसो वठी रहियो आहे। अचो त साणुसि ॻाल्हि ॿोल कयूं त उहो इलेक्शन दौरान पंहिंजे आवाम सां मिली कामयाबी माणे पोइ उन्हनि कहिड़े तरीक़े सां मसइला हल कंदो ऐं असांखे उन बाबति छा थो ॿुधाए। त मां सियासी ऐं समाजी जेको आहे कारकुन आहियां, आवाम जी मतिलबु ख़िदमत कंदा आहियूं असां बग़ैर रंगो नसल मां ख़िदमत कंदो आहियां आवाम जी। त मुंहिंजे साम्हूं जेको आहे जेका बि बिरादरी न कयो आहिनि, राजपूत बिरादरी हो बि पंहिंजी हिकिड़ी क़ौमियत ते हलिया ईंदा आहिनि, को मलक बिरादरी आहे या आमिर बिरादरी, लेकिन मां जेको आहे सिधो पंहिंजी को बग़ैर रंगो नसल जेको आहे मां पंहिंजे आवाम जी पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जी मां ख़िदमत कंदो आहियां। मूं सां माशाल्लाह जेको आहे गॾु आहिनि जेका राई बिरादरी, कंबो बिरादरी ऐं मलक बिरादरी, आमिर बिरादरी, घांगरा बिरादरी ऐं जेकियूं बि असांजे इलाइक़े में बिरादरियूं रहण वारियूं आहिनि, ऐं मां जेको आहे बुर्दी बिरादरी, मेमण बिरादरी, मां सभिनीनि खे पंहिंजो भाउ सम्झंदो आहियां। ऐं त हिन जे करे मां को बि रंगो नसल ते न वेंदो आहियां। जेको बि दुखी इंसानु हूंदो आहे, जंहिंजो को मसइलो थियलु हूंदो आहे, मां हुनजो बग़ैर बेलोस ख़िदमत कंदो आहियां ऐं बग़ैर कंहिं लालच जे मां आवाम जी ख़िदमत कंदो आहियां। को बि अहिड़ो जेको आहे मसइलो थींदो आहे, को माण्हू ईंदा आहिनि, कॾहिं मां हुनखे जवाबु न ॾींदो आहियां। ऐं वाक़ई माण्हू पाण चवंदा असांजे इलाइक़े जा अधु राति जो बि मुंहिंजो दर खड़काईंदा आहिनि, मां हुन महिल उथंदो आहियां। ऐं कॾहिं मां पंहिंजो मोबाइल फ़ोन कॾहिं बंदि न कयो आहे। ऐं वाक़ई माण्हू हिन ॻाल्हि जी शाइदी बि ॾींदा त मां कॾहिं बि अहिड़ो मतिलबु कंहिंखे मतिलबु तकलीफ़ अचे ऐं मां न उथां त ईअं थी नथो सघे। अच्छा चौधरी साहिबु, तव्हां शुरूआति पंहिंजी सियासत जेका आहे जमायत इस्लामी खे कई आहे, ठीकु आहे, ऐं हिन वक़्तु तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी टिकट ते इलेक्शन में कीअं हिसो वरितो ऐं छो वरितो? हीअ मां जेको आहे ॾाढे सोचे सम्झे मतिलबु जेको आहे हिसो वरितो आहे। छाजे करे त पहिरियां हिकिड़ो जेको माण्हू आहे, मां हिकिड़ो शेर ॿुधायां, मैं अकेला ही निकला था जानबे मंज़िल, लोग मिलते गए कारवां बनता गया। पहले मतलब जमात इस्लामी के हिसाब से तो वो चीज़ नहीं हो सकती थी। अभी फिर जो हम जिन लोगों के साथ इत्तेहाद करते थे, मैंने फ़ारूक लोधी के साथ भी किया, मुनव्वर बेग वालों के साथ किया, लेकिन मायूस हुए। जो अवाम है वो काम मांगती है, वो तकरीरें ये बातें नहीं सुनती। इसलिए अभी जो हमारा ज़्यादा ताल्लुक़ हुआ हाजी इमदाद चांग वालों के साथ, अवामी इत्तेहाद के साथ, उससे मैं ख़ुद भी मुतासर हुआ। मैंने कहा मेहराबपुर की आवाम के लिए उसके मसले सही हल होने चाहिए, और उसके लिए मैंने ये फ़ैसला किया कि जो चांग साहबान हैं उनके साथ मिलकर मैं जो भी प्लेटफार्म हुआ उसके साथ मैं शहरी हिसाब से मैं काम करूँगा। और अल्लाह ताला ने कामयाबी भी दी, और मैं ये समझता हूँ चांग साहबान वो बहुत मेहराबपुर के लिए मुनासिब भी हैं, उनमें कोई ऐसा करप्शन का इल्ज़ाम भी नहीं है। तो मैंने भी ये सारा अपने शहरी लिहाज से अपने इलाके के लोगों की बेहतरी के लिए, अपने शहर के मसाइल हल करने के लिए मैंने ये कदम उठाया है। तो इसलिए चांग साहबान के क़यादत में फिर फ़ैसला पीपल्स पार्टी की क़यादत के ज़रिए भी उसके टिकट पर उन्होंने फिर मुझे टिकट की ऑफ़र की। तो मैंने कहा भी ठीक है, हम शहरी मफाद के लिए हर कुर्बानी दे सकते हैं। जैसे हमारे ग्रुप ने लिखा है, कहा है, हम इंशाअल्लाह मेहराबपुर में हर लिहाज से ये साथ देंगे। और जब अगर अल्लाह ताला के करम फजल से अगर हमें कामयाबी हासिल हुई तो इंशाअल्लाह मैं उम्मीद करता हूँ, जैसे मैं अपने शहर के मसाइल समझता हूँ, और शुरू दिन से मैं जब से बचपन से हम यहाँ रहने वाले हैं, इसीलिए मुझे हर मसले का पता है। और कैसे मसले हल होंगे, अल्लाह ताला हमें
اس بات کی ہمیں توفیق عطا فرمائے کہ میں اپنی عوام کے مسئلے جو ان کے اصل حقوق ہیں وہ ہم پورے کر سکیں. طارق صاحب تواں بلدیاتی الیکشن میں وارڈ نمبر 2 ऐं वार्ड नंबर 3 ते बहस उम्मीदवार सां फार्म जमा करायो आहे, लेकिन तव्हां हाणे जेको हिकिड़ो वार्ड छॾियो था, वार्ड नंबर 2 छॾे ऐं 3 ते था बीहो, होॾे हाजी जावेद बीठल आहे हुन वार्ड ते, इहा तव्हांजी कहिड़ी हिकमत अमली आहे? दरअसल जीअं पार्टी जो असां दोस्तनि जो फ़ैसिलो आहे त जेको बाबा हाणे असांखे हे जावेद साहिब जे करे, जावेद असांजो भाउ आहे, त हिन जे करे असां हे बि क़ुर्बानी ॾिनी. ईअं त मुंहिंजो पुटु नुमान असां हेॾे कयो नॉमिनेट, मां बि फार्म भरियो, लेकिन हाणे जावेद साहिब जे करे असां वार्ड छॾियो आहे, त मूंखे हुन 3 नंबर वार्ड ॾिनो. त मुंहिंजो इनशाअल्लाह जेको जावेद साहिब सां मुंहिंजो हाजी निसार साहिब सां बि वॾो पुराणो मुंहिंजो भाउ आहे, त मां इनशाअल्लाह उहो हिकिड़ी तालुक़ हूंदो आहे, तालुक़ त हाणे पहिरियां तालुक़ हुया, हाणे असांजो पार्टी जो जेको फ़ैसिलो दोस्तनि जो हुयो हुन ते हाणे असां जावेद साहिब सां तन मन धन जी बाज़ी इनशाअल्लाह हणंदासीं. तारिक साहिब तव्हां इहो असांखे ॿुधायो त अवां जा जेके मुखालिफ़ आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, उन्हनि जो चवणु आहे त चांग साहिबु इम्पोर्टेड उमेदवार आहे, उन खे वोट मुश्किल सां मिली सघे थो. तव्हां छा था चयो हिन बारे में? न, अहिड़ी ॻाल्हि न आहे. हाणे पोइ जेको आहे क़ौमी इलेक्शन में ऐं लीड हासिलु कई आहे असांजे वार्ड में ऐं शहर में बि, ऐं सही वोट हासिलु कया आहिनि, जिन में इहे त रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे त सभु कुझु हुअण जे बावजूदि जेका पुराणा हुया हुननि खे वोट न मिलिया. हितां ताणी त पीपल्स पार्टी वारनि खे बि वोट न मिलिया जेका उम्मीदवार हुयो असांजो, लेकिन चांग साहिबान पंहिंजी ख़िदमत कई आहे. उन जे लिहाज़ सां मां उन महिल मां पंहिंजे चांग साहिबान सां गॾु हुयुसि ऐं उन्हनि जो कमकार ॾिसी आवाम जेकी आहे हुन जे पोयां उल्टी वई आहे. हिन जे करे त चांग साहिबान कमु सही करनि था, तंहिंजे करे हाणे बि इनशाअल्लाह, ऐं जीअं कंहिं ज़माने में मां हे चई थो सघां त साईं गफ़ूर मुग़ल साहिब जो केॾी महिल होल्ड हुयो, उहो बि ईअं ई कमु कंदो हो, त हाणे चांग साहिबान बि हुन ई लाइन ते आहिनि. अच्छा तारिक साहिबु असांखे तव्हां इहो ॿुधायो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन मेहराबपुर में अञा ताईं न थी सघियो आहे, इन जो सबबु छा आहे? त इन जे करे त थोरो माण्हू जेको आहे पीपल्स पार्टी अवॉइड कंदा हुआ, त हे ई सज़ा मिलंदी हुई असांजे मेहराबपुर खे. छाजे करे त हू कॾहिं मुस्लिम लीग खे वोट ॾींदा, कॾहिं ॿी पार्टी खे, कॾहिं टी पार्टी खे. असल त पार्टी जेकी आहे पीपल्स पार्टी जेकी आहे उहो हुकूमती पार्टी आहे, त हिन खे का शइ न मिलंदी. हाणे हिन जे करे मुंहिंजे हिसाब जे मुताबिक़, मुंहिंजे जेको आहे सम्झ जे मुताबिक़ मेहराबपुर खे हाणे हीअ सोच अची वई आहे त जॾहिं ताणी असां हिन प्लेटफॉर्म ते न ईंदासीं पंहिंजो मेहराबपुर खे न सुधारे सघंदासीं. हिन खे चांस अगरि अलाह साईं मिले त सुहिणे तरीक़े सां कमु करणु, त हिन खे मतिलबु चांस ई न मिलियो पहिरियां पीपल्स पार्टी खे त हीअ चेयरमैन ई हिननि जे फेवर में अचे. छा इहा हक़ीक़त आहे त मेहराबपुर शहर एंटी पीपल्स पार्टी वोट रहियो आहे? हक़ीक़त आहे त मेहराबपुर जेको आहे एंटी पीपल्स पार्टी हुयो, हिन में का शक बि न हुई. हुन जे करे त सज़ा सभु भुगती असांजे मेहराबपुर जेकी आहे सज़ा भुगती आहे, त पीपल्स पार्टी जेकी आहे उनखे सपोर्ट न मिली, त उहो असांजो मेहराबपुर पोइ खां पोयों हलियो हुयो. हाणे ॾिसो त गुज़िरियल 14-15 सालनि खां असांजे सूबे में पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत आहे, ऐं मेहराबपुर शहर अंदरि हिन वक़्त ताईं तव्हांजे मुखालिफ़नि जे मुताबिक़ ऐं शहरनि जे मुताबिक़ त को बि तरक़ियाती कमु न थियो आहे. हाणे जेकॾहिं तव्हां वोट जे लाइ आवाम वटि वेंदव त तव्हां उन्हनि खे छा चवंदव त असां तव्हांखे छा करे ॾींदासीं? असां उन्हनि खे चवंदासीं इनशाअल्लाह हाणे असां हर लिहाज़ सां पहिरियां मां हिकिड़ो अर्ज़ु कंदो वञा त जेका असांजा काउंसलर बि हुया उहो बि कुझु जेको आहे नाख़्वांदा हुया, अनपढ़ चई न माफ़ु कजां, त हुनखे हेतिरी सोच न हुई त असां पंहिंजो कमु कीअं वठिणो आहे. ईअं त न आहे त उहो बसि हिते चेयरमैन जी मर्ज़ी, लेकिन हुननि खे सोच हुअणु घुरिजे त बाबा असांजो हक़ु छा आहे, असां कीअं हिननि खां हक़ु वठी सघूं था चेयरमैननि खां या गवर्नमेंट खां. जॾहिं हुनखे ख़बर ई न आहे त बसि जेका ख़बर ई न आहे जो कानून जी हू छा कंहिंखां हक़ु पंहिंजो वठंदा, त बसि वेंदा त मोटी ईंदा, त छा आवाम जी ख़िदमत कंदा.
जेको सूबेदार सां न ॻाल्हाए सघनि था, कंहिं AC सां न ॻाल्हाए सघनि, कंहिं मुख़्तियारकार सां न DC न ॻाल्हाए सघनि, पोइ हू छा पंहिंजो हक़ुक़ वठंदा? हो त वञी चेयरमैन खे वञी चवंदा साईं हे मसइलो आहे, चेयरमैन हुनखे मुतमैन करे छॾिजो साईं हाणे जेको थींदो त बसि हो तव्हांखे हिसो ईंदो। लेकिन जेको असांजो तबाही बि हिन जे करे थी आहे त जेको को ठेकेदार कमु थो करे हो करप्शन थो करे ऐं ॿिए ॾींहुं जे घिटियूं या नालियूं या सड़क ठहे थी, टे ॾींहुं हो ख़तमु थी वञे त न केरु पुछण वारो आहे। जेको पुछंदा, मां पंहिंजे इलाइक़े में हे मुंहिंजो रिकॉर्ड आहे, मां कॾहिं ग़लति कमु करणु ॾींदो ई न आहियां, त भले मूंखे कंप्लेन करणी पवे कुझु बि वाक़ई जेको मां जे निगरानी में करणा त ज़बरदस्ती बि थिया त पोइ असां हुन जूं कंप्लेनूं बि कयूं आहिनि त हो वाक़ई कमु रुकिया बि आहिनि ऐं वरी सही तरीक़े सां बि ठहिया आहिनि, जंहिंजी मिसालूं मौजूदु आहिनि। तारिक साहब, तव्हां वार्ड नंबर 3 में जा उम्मीदवार आहियो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ां। तव्हांजे वार्ड में नालियुनि जा मसइला आहिनि, घिटियुनि जा मसइला आहिनि, गंदगी जा मसइला आहिनि, वॾे में वॾो मसइलो तव्हां वटि मिठे पाणी जी सहूलियत न आहे। ठीकु आहे, ॿियो त तव्हांजो जेको असांजो फाटक आहे ठरी फाटक, इहो इनखे ओवरहेड ब्रिज केतिरा साल गुज़रण बावजूदि न ठही सघी आहे। छा तव्हां इक़्तिदार में अची इन बाबति आवाज़ु उथारे माण्हुनि जा इहे मसइला तव्हां हल कंदव? हा साईं, पहिरीं ॻाल्हि त मां इहे ॻाल्हि कंदो वञा ओवरहेड ब्रिज जी। ही त हिन जे लाइ जेकी आहे चेयरमैन टाउन कमेटी जा चेयरमैन हुया, हुन जे लाइ त आसान ॻाल्हि हुई। असल कमु ई चेयरमैन जो हुयो, छाजे करे AC ऐं DC जो कमु आहे त हे जेको ओवरहेड ब्रिज जेको आहे लोकल गवर्नमेंट जो, हिन जी ड्यूटी आहे त हे ओवरहेड ब्रिज ठाराइणु। लेकिन कंहिं बि एतिरी ॻाल्हि ते ध्यानु ॾियनि, हाणे आवाम केतिरी परेशान थी थिए त उहो असांखे ख़बर आहे त किथे लांगड़ शाख ताणी जेको आहे ट्रैफ़िक बंदि थी वञे, को एम्बुलेंस नथी, को मरीज़ जेका घणा चांस थिया आहिनि त रस्ते में ई दम ॾेई विया आहिनि त एम्बुलेंस फासी वेंदी आहे ऐं फाटक बंदि रहंदो आहे। ऐं हिन ते वाक़ई जेको जीअं असांजा पहिरियां चेयरमैन साहिबान हुया त एतिरो अरसो गुज़री वियो, रश 15 सालनि खां ई तव्हांजे सुवाल जे मुताबिक़ 15 सालनि खां ई शुरू थियो आहे रश ते। लेकिन हिन जे करे हिननि जी सुस्तियूं जे करे मतिलबु हिननि शहर ते तवजा न ॾिनी ऐं बाक़ाइदा हुते सिर्फ़ु पंहिंजे ऑफिस ताणी हे रहिया आहिनि। को वेंदो बि आहे, हुन जॾहिं माण्हू ॿाहिरि निकिरनि हुनखे तकलीफ़ जी ख़बर पवंदी ऐं जेको आवाम खे तव्हां जेॾी महिल वेंदा हुनखे वीचारा पंहिंजा रोज़ी रोटी में पूरा आहिनि, हो कीअं ऑफिसनि जा चकर काटींदा। त हिन जे करे बाक़ी रहियो मसइलो हिन गंद कचिरे जो, असांजे इलाइक़े जा शहर नाला जेका आहिनि मां चवां थो साफ़ ई न थिया आहिनि। बारिश ईंदी आहे, पोइ कुझु रस्तनि ते जेका पक्का रोड हुया उन ते बि मिटियूं अची वियूं, केरु सफ़ाई करण वारो न आहे। जॾहिं पुछूं था ट्रैक्टर ख़राबु आहे, मशीनरी ख़राबु आहे, काॾे फंड था वञनि को ख़बर न आहे। हिन जे करे नालियूं असांजियूं बंदि आहिनि, कचिरे जा ढेर लॻा पिया आहिनि। तव्हां आम ॾिसी सघो था त जेको बि न्यू टाउन खे त केरु पुछण वारो ई न आहे, हुते त ईअं जीअं आवाम मुर्दा आवाम रहे थी। त हिन जे करे त हे वाक़ई हे मतिलबु सरासर हिननि ज़्यादती कई आहे। जेका बि पहिरियां साबिक़ा चेयरमैन हुया हुन जाणे बुझे, इन में मुंहिंजे चवण जी ज़रूरत ई न, सॼो शहर सॼो न्यू टाउन त सॼो ॼाणे त केतिरी ज़्यादती असांजे न्यू टाउन सां थी आहे। वज़ीर साहब, जेके इलेक्शन बाबति तकबंदियूं थियूं हाणे नयूं तकबंदियूं, तव्हां इन्हनि तकबंदियुनि खां मुतमिन आहियो? बाबा ख़ुसूसी तौर ते मां त मुतमिन आहियां, बाक़ी कुझु आवाम चवे थी त न आहे त, लेकिन मां चवां थो त बिल्कुलु सही आहे। असांजे हिसाब जे मुताबिक़ माण्हू चवंदा आहिनि त वाक़ई हीअ ग़लति आहे, हीअ ईअं थी वियो आहे। मां जे ज़हन जे मुताबिक़ मां ते सही थी आहे, ख़ुशी थी आहे त वाक़ई सभु बरादरियूं जेकियूं आहिनि हिन में गॾु आहिनि। तव्हां पंहिंजे वोटरनि लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो इलेक्शन बाबति? हा, मां हुननि खे हिकिड़ो त उठो लोगो बगावत से क़यामत बर्पा कर दो, तुम्हें खामोश रहने की ये आदत मार डालेगी। रियासत अगर बचानी है सियासत छीन लो इनसे, वरना इस रियासत को सियासत मार डालेगी। तो मां जेको माण्हू मां चवंदो आहियां त जेको माण्हू चुप करे रहंदा आहिनि, पंहिंजे मुंहं खे ताला लॻाए रहंदा आहिनि ऐं बग़ैर सोच रहंदा आहिनि, उहो सर झुकाए रहंदा आहिनि आख़िर में। लेकिन मां पंहिंजे वोटरनि खे, पंहिंजी बरादरी खे, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजी जेकियूं मुंहिंजे सां गॾु सभु बरादरियूं आहिनि मुंहिंजे वार्ड में, मां हुननि खे ख़ुसूसी तौर ते गुज़ारिश कंदुसि त जीअं
को वरी बिरादर जे लिहाज़ सां न हलो। जेॾीमहिल तव्हां वरी सॼो मतिलबु 5 साल वरी गारियूं ॾींदा आहियो हुनखे वोट ॾेई, पोइ जेॾीमहिल टाइम ईंदो आहे त कॾहिं को भाउ अची वियो, को बहनोई अची वियो, को सालो अची वियो, साईं हाणे हे महिरबानी कर बसि, पोइ हू महिरबानीअ ते न हलणु, पंहिंजे इलाइक़े जे लाइ पंहिंजी मस्बत सोचे त ॾिसो त तव्हांजे हक़ूक़ केरु पूरा करण वारो आहे। जेको तव्हांजे इलाइक़े में को पढ़ियो लिखियो माण्हू आहे, बिल्कुलु केर बि हुजे, पढ़ियो लिखियो हुजे, जंहिं ते करप्शन जो इल्ज़ाम न हुजे, जेको खाइण वारो न हुजे, जेको हुतां मतिलबु टाउन मां ज़बरदस्ती छिके तव्हांजे इलाइक़े में कमु करे, महिरबानी करे सोचे सम्झे हाणे पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग, नवाज़ लीग, फंक्शनल लीग या PTI हू न ॾिसो, हाणे ॾिसो त कमु कहिड़ा माण्हू करण वारा आहिनि शहर पंहिंजे तव्हांजे इलाइक़े में। तव्हां वार्ड नंबर 3 जे उम्मीदवार मोहम्मद तारिक जट साहिब जे तासरात ॿुधा। तमामु पुरज़म शख़्सियत आहे जेका पंहिंजे वोटरनि खे हर रिलीफ ॾियण लाइ जाखोड़ींदो ऐं नाज़म कयो आहे त कामयाबु थियण खां पोइ न्यू टाउन इलाइक़े जा जेके बि मसाइला आहिनि उहे हल कराया वेंदा। अलाह ताला खे हिमत अता फ़रमाईंदो। नवाज़ सोलंकी सां गॾु आकाश कुमार खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।